प्रियालो रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी। सिंधी मीडिया पारां दुनिया जी कुंड कुर्छ में सक़ाफ़ती ॾियारो 3 डिसंबर ते मल्हाइण जे ऐलान बाद प्रियालो में भी तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी। हर तरफ़ ख़ुशीअ जी लहर। सिंधी मीडिया पारां दुनिया जी कुंड कुर्छ में सिंध जी सक़ाफ़त टोपी अजरक एकता 3 डिसंबर ते मल्हाइण जो ऐलान बाद प्रियालो में तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी। स्कूलनि कॉलेजनि सेंटरनि में भी एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जूं तैयारियूं जारी। शहर में हर तरफ़ सिंधी टोपियुनि अजरकनि स्टॉल लगाया विया आहिनि। नंढड़े ॿारनि समेत पूरे शहर वासियुनि में ख़ुशी जी लहर बरक़रार। उन मौक़े ते प्रियालो शहर जे सियासी समाजी अॻवाननि तंज़ीमुनि जे अॻवाननि अदीबनि तोड़े शाइरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे छो त सिंधी सवें सालनि जी बहितरीन तारीख़ जा मालिक आहिनि ऐं दुनिया में सिंधी तहज़ीब तमामु पुराणी ऐं महिमान नवाज़ीअ जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। असां हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाइण ते पूरी सिंध मीडिया खे सलाम पेश करियूं था। जिन सिंधी क़ौम खे हिन क़ौमी ॾींहुं मल्हाइण लाइ हिकु ईद जो ॾींहुं मुक़ररु कयो आहे जंहिंमें पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी पंहिंजे धरती ऐं सक़ाफ़त सां मुहबत जे इज़हार तौर ते ही ॾींहुं मल्हाईंदा आहिनि।